अरे लचो अरे हले 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 वे यार वे ये छा कयो थी एडो टेंशन में लगो पियो टेंशन छा जो यार ईअं ई मिड़ई सोचा पियो हाणे घर वेही वेही करे बि छा कयां सोचा पियो कोई धंधो वंधो खोलियां पर तूं कीअं आयो आहीं मां तो न लाइ आयो आहियां धंधो खोलणो आहे यार हाँ हाँ धंधो खोलणो आहे पाण तूं आइडिया दे मूंखे त मां कुछ सोचूं त असां पाण ॿई करे सघूं यार तूं मां सोचां पियो वरी तूं बि तुंहिंजी सोच मूंखे थो ॾी मना तुंहिंजो टेंशन बि मूंखे ॾिनई हाणे मां तुंहिंजे लाइ बि सोचां तूं आइडिया ॾींदे त पाण ॿई खोले सघंदासीं न यार कहिड़ो कयूं अॼुकल्ह कहिड़ो थो हले हाँ असां होटल खोलियूं होटल हाँ होटल जी ॻाल्हि न कजां यार मां होटल खोली हुई हाँ हाँ होटल खोली हुई छा थियो ग्राहक त अचनि कान पिया हाँ त जेको बि सामान बचे रोटी बचे जेको बचे उहो पाण खे ई पई खाइणी पई असांजे घर वारनि खे ई पई खाइणी पई अच्छा माना ग्राहक अचनि कोन पिया ग्राहक अचनि ई कान पिया सुबुह वारो नाश्तो मंझंदि जी रोटीअ में ऐं मंझंदि जी जेकी रोटी हुई उहा सम्झो राति जी रोटी थी वञे ईअं न माना हाँ उहो ई यार न न इहो घाटे वारो कमु पाण खे न करिणो आहे त पोइ छा कयूं अरे हा असां इहो लेडीज़ जो मेकअप जे सामान जी दुकान खोलियो लेडीज़ जो मेकअप जो सामान यार हूअं तूं सही थो चए हा पर मां जेसिताईं ॾिठो आहे हा कि लेडीज़ आहे न मेकअप जो सामान छो वठंदी जॾहिं पार्लर हेॾा आहिनि सिधो पार्लर में वञी मेकअप थियूं करे जनि हा यार इहा बि सही ॻाल्हि आहे अॼुकल्ह कंहिंखां थो मेकअप करणु पुॼे हल पार्लर में वञी 50 रुपया ॾिनई ढा मुंहं खे थपेड़ा लॻाए ॿाहिरि निकिरी आई इहा बि ॻाल्हि तुंहिंजी सही आहे सोच छा कयूं अरे मां ई सोचां थोरो तूं बि त सोच न सोच न सोचण ठेको ई मां खायो आहे यार मूं वटि हिकु आइडिया अथई हाँ ए मैरिज ब्यूरो खोलियूं अरे वाह मैरिज ब्यूरो यार इहा ॻाल्हि त ॾाढी सुठी चई अथई इन मां कंहिंजो भलो थिए न थिए पर हुन में तुंहिंजो भलो पक थी वेंदो सही ॻाल्हि आहे न सही आहे तूं कुंवारो माना किथे न बणिजी त तोसां हुन जी सेटिंग कराए छॾींदासीं ईअं ई कंदासीं असांखे मिड़ई माइटियूं ॻोल्हणियूं आहिनि थियो त ठीकु न थियो त असांखे त मिलंदो हा इहा ॻाल्हि सही आहे पर यार हुन लाइ त असांखे पहिरियों हिकिड़ो नालो सोचणो पवंदो हाल फिलहाल असां हा घर खां चालू था कयूं अरे मैरिज ब्यूरो जो नालो त सोचणो पवंदो न उहो त सोचणो पवंदो यार हिकिड़ो नालो रखूं बिल्कुलु नए नमूने जो यंग स्टार मैरिज ब्यूरो यंग स्टार मैरिज ब्यूरो वाह यार कुछ माना लेटेस्ट भी लगे तो Latest सही ऐं कुछ माना अॼुकल्ह ज़माने में लगे तो सही आहे बरोबर न मस्त बेस्ट आहे हिन लाइ असांखे अख़बार में इश्तिहार ॾियणो पवंदो ऐं पेम्पलेट छपाए करे पेपर में ॾियणा पवंदा हर घर में वञी करे पेम्पलेट जीअं पहुचे इहो कमु करणो पवंदो उहो त पाण ॿई मिली करे कंदासीं पर यार एड्रेस कहिड़ी लिखाईंदासीं हुन लाइ त ऑफिस पहिरियों ॻोल्हणी पवंदी न मां तोखे उहो ई थो चवां हाल फिलहाल पाण घर मां स्टार्ट कयूं था ठीकु आहे तुंहिंजे घर जी एड्रेस ॾियूं भले घर जी ॾे हाल फिलहाल ॾिसो पाण स्टार्ट त करे ॾिसूं अगरि बेनिफिट थिए थो त पोइ अॻियां सोचींदासीं पाण ठीकु आहे ठीकु आहे अॼु ई मां इहो कमु करे थो अचां ठीकु आहे न असांजे मैरिज ब्यूरो जो नालो कहिड़ो यंग स्टार मैरिज ब्यूरो यस अरे राहुल असां जेको मैरिज ब्यूरो खोलियो आहे हा हुनजी एड पेपर में अची वई अथई अची वई हा ॾिस पढ़ी थो ॿुधाए खुली वियो यंग स्टार मैरिज ब्यूरो खुली वियो पो हा खुली वियो यंग स्टार मैरिज ब्यूरो खुली वियो तव्हांखे मन चाहे छोकिरो छोकिरी ऐं जेके घर तव्हांखे खपनि ओड़े नमूने जी असां ठहिकाए करे ॾींदासीं यार अखर कीअं लिखिया अथई तूं पढ़ यार मूंखे थोरो सम्झ में घटि थो अचे तूं पढ़ तव्हांखे तव्हांजे मुताबिक़ छोकिरो या छोकिरी ॻोल्हे ॾींदासीं अच्छा हा छा यार न इहो मां ॾिसण पियो चाहियां तोखे पढ़णु अचे थो या न
हाणे यार तूं जो हीअं वेठो आहीं मां बि हीअं वेठो आहियां अगरि जे न ये पेपर पढ़ी कोई अचे असां वटि त उहो छा सम्झंदा अरे हा मां शर्ट पायां थो यार हाँ शर्ट पायां मां हाँ हाँ जल्दी शर्ट पाए ऐं थोरी मां बि पेपर अॻियां हिते ई पिया हुजनि थोरी छंड फूक त बरोबरु आहे हा हा तूं यार ईअं शर्ट वर्ट पाए करे सुठे नमूने वेह है न ईअं मूंसां गॾु वेहजांइ कोई बि अचे न ईअं गॾु वेहजांइ ईअं हुन पासे न वेहजांइ ठीकु आहे हिते वेहंदुमि मां हा हा हले हले वे 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 लगे तो अरे ओडिस जल्दी जल्दी ना वे तो सही न ओडिस 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 हिकु ॼणो पेपर खणी गॾु अचे ई थो पियो अरे हा हा लॻे थो उहो हिते ई थो अचे ॾिस 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 अचे थो हिते थो अचे अरे ओॾां हली वियो यार उहो कोई ॿियो पेपर खणी पियो वञे तूं आहे न इलाही थो सोचे जेॾी महिल अचिणो हूंदो ईंदो पाण ई अरे तू चुप कर ध्यानु रस्ते ते रख ॾिस ॾिस वो माई 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 अचे थी पई अरे हा अरे अचे थी हिते थी अचे छा थियो माई आ कोई कान्हे तूं मां जीअं चवां तूं चए हा हा अचे थी माई आ रस्तो खाली लॻो पियो आहे तूं एॾो ख़ुशि थो थिए त मां छा कयां तोखे ख़ुशि कंदुमि न मां अंधो थियां त तूं बि अंधो थींदे चवंदो हिन खॾे में केर त किरी पवंदे चाहे तो माई थी अचे हा हा माई थी अचे हा हा माई थी अचे पाण ई अचणो न ॾींदा यार एॾो छा सोचे पियो तूं सोच न इंतजार कर सोच गिराक अचे त असां हुन सां कीअं ॻाल्हाईंदासीं उहो मां तोखे उहो मां न एक्साइटिंग तोखे ॾिसण थो चाहियां भई कीअं गिराक अचे त असां कीअं उहो एक्साइट थी वेंदासीं ईअं 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 सम्झे इहा ॻाल्हि सही थी तुंहिंजी छा सही आहे कीअं ॻाल्हाईंदासीं गिराक भाई अखबार में ॾिठो हा हा चो चो वियो वियो साईं वियो 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 मैरिज ब्यूरो खोलियो आहे हा 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 साईं मां मुंहिंजी शादीअ लाइ आयो आहियां हैं छो हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे न काई वॾी ॻाल्हि कान्हे साईं मां शादीअ जो कोन थो रखां हा हा साईं बिल्कुलु 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 ॿुधाए मुंहं में हिकु बि ॾंद कोन अथसि अरे ॾाढा ॾंदा आहिनि यार छा था ॻाल्हि कयो ॾिसो आहिनि न ॾाठूं आहिनि हा हा ओड़ी मज़बूत आहिनि जो 20 साल हलंदियूं कोन के हा साईं मां तव्हांजी ॻाल्हि न पियो कयां मां तव्हांजी ॻाल्हि न पियो कयां हा हा तव्हां छो नथा शादी करे सघो साईं अञा तव्हांजी उमिरि केतिरी आहे बिल्कुलु साईं जवान दिलि लॻो पियो आहे बिल्कुलु साईं हा हा तूं साईं तव्हांजो नालो लिखायो हा नालो साईं नालो नालो नारायण नालो नारायण ठीकु आहे ऐं साईं तव्हांजी उमिरि घणी लिखां उमिरि इहा ई 50 खनि जे आसपास न न 50 साईं 50 जी आहे न पोइ वरी 35 थो लिखां साईं 35 हलंदो बिल्कुलु हल उमिरि 35 लिखी मूंखे सभु चवंदा आहिनि तव्हांजी उमिरि लॻे थोरी न न साईं लॻे किथे थी तव्हांजी त 35 बि मां वधीक लिखी आहे घणी आहे हा हा तव्हां 25 था लॻो पिया अञा ख़ाली तव्हां जींस पायो जींस ऐं टी शर्ट पायो त माना सिधो हलण लॻंदव सही ॻाल्हि आहे न दादा हा हा त तव्हांजी कुझु चॉइस आहे छोकिरी हा हा कहिड़े नमूने साईं छोकिरी सुहिणी हुजे मूं वांगुरु जवान हुजे हा हा घरेलू हुजे हा हा कमकार घर जो ॼाणंदी हुजे हा हा मूंखे सुठा सुठा भोजन ठाहे करे खाराए हा माना तव्हांखे ठाहे करे खाराए खाराए न हा 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 बिल्कुलु साईं बिल्कुलु लिखु सभु लिखी छॾियो यार हा साईं हाणे तव्हांजे मुताबिक़ कोई बि घर अच्छा हा हा ॿी मेन ॻाल्हि त तव्हांखां पुछण ई भुलिजी वियुमि साईं तव्हां छठी भेटाईंदा आहियो की न भेटाईंदा आहियो अरे छठीअ खे छॾियो यार हाणे हिन उमिरि में छा छठियूं ॾिसूं आहिनि हिकिड़ी असां छठी भेटाई त उहा पतो न कहिड़ा यार सां गॾु वई हली वरी बि असां छठी भेटाई त छठी ॿुधो दादा ॿुधो मां छा थो चवणु चाहियां भई छठी भेटाईंदव न भेटाईंदव ठीकु आहे पर तव्हांखे अगरि जो पुछनि भई कोई ग्रह त कान्हे न जीअं मांगलिक त कान आहियो न हा हा पोइ वांदो न आहे मांगलिक हूंदो त वरी केॾी महिल साईं लफड़ो थी वेंदो आहे न ठीकु आहे साईं ऐं तव्हांजो मोबाइल नंबर लिखाए छॾियो हा मोबाइल नंबर लिखो हा हा 960 हा 1675 हल 376 लिखी छॾिए न ठीकु आहे ठीकु आहे दादा तव्हांजे मुताबिक़ कोई बि घर आयो त बिल्कुलु तव्हांखे फोन करे घुराईंदासीं ऐं तव्हांजी हुननि सां मुलाक़ात कराईंदासीं ठीकु आहे न साईं ख़ाली तव्हां पंहिंजी एंट्री फी 5000 ॾेई वञो 5000 हा साईं 5000 तमामु घणा आहिनि साईं तव्हांजी उमिरि बि त घणी आहे न अरे उमिरि 35 साल खां उमिरि थींदी आहे यार साईं न थींदी आहे
ताईं 50 मां 35 कई हुते साईं ॿुधाइणी त वरी 30 पवंदी न। अच्छा ईअं आहे हा तव्हांखे छोकिरी वेड़े हिसाब सां खपे न वरी। छोकिरी त मूंखे बिल्कुलु टॉप खपे। बिल्कुलु बिल्कुलु साईं टॉप माना बिल्कुलु टॉप ए टॉप। तव्हांजो ही छोकिरो चमके पियो न, छोकिरी ईअं चमकणु खपे। साईं चओ त हिन साईं शादी करायो साईं, ख़ाली नहीं दाढ़ी लाराए त मां छोकिरी थी वेंदो। हिन सां कंजूस कोन हो, ही पर नाराज़ी। हा 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 बिल्कुलु बिल्कुलु ॾुखिया थी पवंदासीं। हा हा हलो ठीकु आहे, तव्हां 5000 ॾियो था की न? न मां चेक तो खणी अचां, चेक ॾेई। हा हा बिल्कुलु बिल्कुलु हा हा जय श्री राम। जय जय। पहिरियों ग्राहक चेक मोकिलींदो, हाणे कहिड़ी बैंक चेक मोकिलींदो? लॻे धिका बैंक जो मोकिलींदो। लॻे त ईअं ई अथव। अञा उमिरि घणी आहे? 50 साल। 35 लिखो छा यार। ठीकु आहे हल, शुरूआत त थी न। शुरूआत माना पेपर में असां एड ॾिनीसीं, उनजो नतीजो अचणु चालू थी वियो। हाणे छोकिरी कहिड़ी पियो खपे? तो जहिड़ी सुहिणी। सुहिणी वरी नंढड़ी 27-28 साल जी। मां बि चई ॾिनो मां तुंहिंजी ॾाढी मुछ लाराए करे। तू यार फासाए न मूंखे, किथे तो फासाए। हाणे यार तुंहिंजी हुन जी उमिरि ॾिस, तूं वरी ॻाल्हियूं तो करी पियो। ठीकु आहे शुरूआत थी वई धंधे जी, हाणे माना धंधो वधंदो ई रहंदो, वधंदो ई रहंदो। ॾिस हाणे ॿियो ग्राहक ॼाण आयो। चवंदा आहिनि दुकान खुले ग्राहक भली कुझु न वठे पर अंदरि गिड़ियो त सही न, पेर हिरियो त सही न। अरे भाई ये जेको पेपर में आयो आ, हा हा यंग स्टार। हा 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 साईं। ये तव्हां ई आयो भाई? हा 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 साईं राहुल मां लच्छू। हा हा साईं वियो वियो वियो। मां आयुसि हा हा त मिटी माइटी करणी आ। हा हा साईं। त तव्हांजे छोकिरे यंगेस्ट तव्हांजो नालो आहे त यंगेस्ट ई वठी ॾींदव न? साईं यंग स्टार। यंग स्टार यंग बि और स्टार बि साईं। इन करे त मां पेपर में पढ़ी करे डुकंदो आयो आहियां। हा हा साईं बिल्कुलु साईं। तव्हांजे छोकिरे जो या छोकिरो आहे की न छोकिरी आहे? छोकिरो या नालो लिखो मुंहिंजो ई। मां यंगेस्ट आहियां। अच्छा अच्छा माना तव्हांखे शादी करणी आहे? मां छा बुढो थी वियो आहियां छा? न साईं न। हे राहुल हे ॿियो कहिड़ो? सभु अहिड़ा ई था मिलनि यार, छा आहे? गिराक आहे न, गिराक आहे न। हा साईं तव्हांजो नालो? पेसूमल। पेसूमल। साईं ॿुधो 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 ॿुधो, हाणे हिन में पेसूमल लिखंदासीं न त यंग स्टार सां ठहंदो कोन। पेसराज लिखो। हा इहो नालो मस्त रहंदो, पेसराज। पेसराज हा पेसराज। ऐं उमिरि साईं उमिरि घणी लिखो? हाणे उमिरि कंहिंखे सची त ॿुधाए बि कान्हे। न न त माना 28 लिखो। 8 अॻियां पोयां सभु जमे त अचे कोन थी ॻाल्हि। हा हा 28 उमिरि 28। हा साईं। ऐं कुझु छोकिरीअ जे बारे में कोई चॉइस आहे तव्हांजी? पढ़ियल गढ़ियल हुजे, सर्विस कंदड़ हुजे, आवक बि थिए न थोरी। वाह साईं वाह, पढ़ियल लिखियल हुअणु खपे, ॼण सां वेही करे अख़बारूं पढ़ाईंदुसि, अलाए किताब पढ़ाईंदुसि। वरी सर्विस वारी हुजे पोइ साईं तव्हां सर्विस वारी हुजे पोइ तव्हां हिन उमिरि में शादी छो था कयो पिया? थोरी आवक बि त हुजे न, वरी ॻाल्हियूं ॿोलियूं करण लाइ बि त खपे न। ॻाल्हियूं ॿोलियूं करण लाइ बरोबर आहे, वरी सर्विस वारी हुजे त इहा ॻाल्हि सम्झ में न आई न साईं। मुंहिंजी ॾिसो महांगाई न आहे, न ठीकु आहे ठीकु जेकी आहे फी साईं, हुजे। न न न ठीकु आहे साईं बिल्कुलु बिल्कुलु हर कंहिंजी चॉइस आहे यार। बिल्कुलु बिल्कुलु साईं लिखे सर्विस वारी हुजे साईं, सरकारी हुजे की न खानगी हुजे, कहिड़ी बि हुजे। ऐं कुझु पघार साईं? न न कोई कहिड़ी बि हुजे न, भले 1500 हुजे 2000। खिल न ग्राहक भॼी वेंदो, सम्झी कोन थो ॻाल्हि? हा न वांदो न आहे, ठीकु आहे न? हा लिखी छॾियो। हा साईं। हाणे अच्छा कोई छठी वठी बेटाईंदव तव्हां? न न मागे ई न, बिल्कुलु छोकिरी ॾाढी सुठी हुजे, ॾाढी सुठी बिल्कुलु 22-23 जी हुजे। हा हा बिल्कुलु साईं 22-23 बि चओ, तव्हांखे 16-17 जी वठी ॾींदासीं न, माना स्वीट 17 18-19 जी वठी ॾींदासीं। हा 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 बिल्कुलु साईं बिल्कुलु। पाण हीअं लॻो पियो आहे न हीअं। हा हा साईं बिल्कुलु। हाणे ख़ाली तव्हां
5000 फी जा जमा कराए वञो। बस हाँ हाँ अरे यार खाली 5000 हाँ खाली 5000 ॿिया त न ॾियणा पवंदा न साईं हाली 5000 मन नालो लिखाइणी 5000 नालो लिखाए वठो न यार हाँ हाँ ऐं मंगणी थी वञे उन महिल 25000 हे वठो 5000 अरे वाह 5000 अरे वाह वाह यार वाह पर छोकिरी सुठी वठी ॾिजो बिल्कुलु साईं ॿुधो मंगणीअ जा 25000 वांदो न आहे थी वेंदी न हा हा ऐं अगरि शादी थी वई न साईं त होॾी महिल 50000 वाह हा ख़ुशी ख़ुशीअ सां ॾींदासीं हा वरी न साईं साल खां पोइ जे तव्हांजे घर भॻवान करे किको या किकी आई त साईं ओॾी महिल न 50000 ॿिए त माना छा तव्हां माना ईअं गांइ सम्झी करे खाली ॾोहंदव छा अरे साईं उन में तव्हांजो फ़ाइदो आहे न इहो वरी कीअं जे सम्झो तव्हांजो छोकिरो या छोकिरी जेको बि ॼाओ उनजो नालो ऑटोमेटिक असां हिन फॉर्म में लिखी छॾींदासीं न जीअं वरी 20 22 25 साल खां पोइ जॾहिं उहो जवान थी वेंदो त साईं ओॾी महिल असांजी फर्म बि त एॾी झूनी थी वेंदी अॼु 5000 फी आहे ओॾी महिल 5 लख थी वञे त इन करे एडवांस में 50000 माना तव्हां छुटाओ उनजी जिम्मेदारी बि असांजे मथां वाह पोइ त ॾाढा सस्ता आहियो तव्हां हा साईं असां ईअं ई थोरी नालो रखियो आहे यंग स्टार हाणे मां फोन नंबर वग़ैरह सभु लिखायो थी मांव न फोन नंबर न लिखायो लिखायो फोन नंबर हा लिखोसि हा लिखायो साईं 77 77 008 008 ओ 9 9 थियो ये 6 नंबर लिख हा हा साईं थियो थियो ठीक आहे ठीक आहे ठीक हाणे आहे कॾहिं तव्हां फोन कंदव साईं बसि तव्हांजे हिसाब सां ऐं तव्हांजे हिसाब जी ठहकंदड़ छोकिरी मिली वञे पहिरियों फोन तव्हांखे साईं ठीकु आहे ठीकु आहे साईं हल हा हा ॾिठे न पर कहिड़ो दियो गिराको न जय लक्ष्मी माता अरे पेरे पाओ अरे पर ॻोल्हींदासीं कीअं अरे बोणी थी आहे जय हो हे लक्ष्मी माता अहिड़ो गिराक आहे न 2 टे ॿिए बि मोकिल त असांजो महीनो सफल थी वञे इहा न पहिरीं जेकी कमाई आहे न चवंदा आहिनि वॾा इन मां न कुझु न्याणीअ खे ॾिबो आहे कुझु मंदर में विझी अचबो आहे ठीक आहे माना हाणे ॿुध हाणे हे आहे न जेके पैसा अधु न्याणीअ खे ॾींदासीं अधु मंदर में ॾींदासीं माना असांजो खीसो खाली यंगस्टर मैरिज ब्यूरो आहे न जेको तव्हां खोलियो आहे हा 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 अच्छा मां आई हुयसि रोल नालो कराइण जे लाइ हा जी जी हा अच्छा वियो हा 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 त तव्हां ॿिन्हिनि खोलियो आहे हा हा हे राहुल मां लच्छू अच्छा हा हा त तव्हांखे पंहिंजो नालो लिखाइणो आहे पंहिंजो नालो हा पोइ हिन में वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे तव्हां बि ईअं माना अञा त जवान ई पिया था लॻो ऐं तव्हांजी बि अञा उमिरि केतिरी आहे अरे ॿार मां शादीशुदा आहियां मुंहिंजे पुट जो लिखाइण जे लाइ आई आहियां तव्हां सम्झो छा था मूंखे अच्छा तव्हांजे पुट जो नालो लिखाइणो बिल्कुलु एतिरो जल्दी ठीकु आहे लिखायो नालो हा त तव्हांजे छोकिरे जो नालो छोकिरे जो नालो आहे पवन कुमार हा हा ठीक आहे ऐं उमिरि अथसि 26 खनि 26 अञा तव्हां 30-35 लॻा पिया आहियो छोकिरे जी उमिरि 26 पंहिंजो माटेलो अथव की न तव्हां पंहिंजो आहे हाणे ज़मानो पाण खे मेंटेन करण जो आहे मां पाण खे मेंटेन कयो आहे इहा ॻाल्हि सम्झो तव्हां इहे ऊंधियूं सिधियूं ॻाल्हियूं छॾे जेका ॻाल्हि आहे उहा ॻाल्हि कयो मुंहिंजी उमिरि केतिरी आहे उहो तव्हांखे पुछण जी ज़रूरत कान्हे तव्हांखे मुंहिंजे पुट जी ॻाल्हि कयां थी तव्हां उनजी ॻाल्हि पुछो बिल्कुलु लिखेसि भाई 26 हा हा अच्छा तव्हांजो कॉन्टेक्ट नंबर 92856789 आस्ते आयो यंगस्टर्स वरी चओ त आस्ते अरे लिखणो हाणे को मोबाइल में त रिकॉर्ड थोड़ी करणो आहे चङो हलो लिखो केतिरो आस्ते 9 अलाए तव्हांजो दिमाग़ मां सम्झा थी अलाए ईअं कयो त लॻे थो तव्हांजी जॻह ते मां ई मैरिज ब्यूरो खोलियो ठीकु आहे तव्हां पाण लिखी ॾियो हिते मोबाइल नंबर तव्हांजो पढ़ी त सघंदा न
अलाए ॻाल्हियूं जो इहे था कयो माई लगे थी ॾाढी तेज आहे चुप करे वे घणो न ॻाल्हाइजांसी हे नंबर हा हा बिल्कुलु ॿियो कुझु बिल्कुलु खपे अच्छा ॿियो उहो- कुझु पुछणो आहे इहो तव्हां छठियूं भेटाईंदव हा छठी भेटाए बि हा। छठी मुंहिंजे हथ में आहे अच्छा त ॾियो पर ॿुधो छोकिरे जी छठी कोन अथव त ही छठी आहे छो मुंहिंजी अच्छा छा आहे की अॼुकल्ह ज़मानो आहे छोकिरो ऐं छोकिरी त पाण में ठही वेंदा प्रॉब्लम हर घर में छा आहे ससु नुंहुं नुंहुं खे ससु सां सेट थियण में प्रॉब्लम आहे अच्छा ससु खे नुंहुं सां त हाणे इहो ज़मानो आहे की ससु नुंहुं जी छठी भेटनि त तव्हां मुंहिंजी छठी न छोकिरीअ सां भेटायो ईअं करिणो आहे समझी सम्झा? हा हा बिल्कुलु बिल्कुलु छोकिरियुनि जी छठी बि त हूंदव ई हा 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 ऐं काई रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट सुठी हुजे न हुन लाइ त तव्हां एजुकेटेड हुजे हुन लाइ त तव्हां पवन कुमार खे मोकिलियो न त छा हुनखे जेकी चॉइस हूंदी त उहो अरे पवन कुमार त ईंदो हुनजी चॉइस मूंखे ख़बर आहे मां आहियां रहणो मूंखे आहे छोकिरी सां अच्छा अच्छा ठीकु आहे ॿुधायो छोकिरी स्मार्ट हुअणु खपे स्मार्ट गुड लुकिंग गुड लुकिंग गुड मैनेजमेंट किचन ऑल द थिंग्स एजुकेटेड अच्छा अच्छा ॿियो वेल प्रेजेंटेबल अच्छा सभु इंग्लिश में हा माना थोरो सिंधीअ में हा चङी तरह मतलब सम्झाए ईअं की हा। छोकिरी पढ़ियल लिखियल हुअणु खपे हा। सुहिणी हा हुजे चइनि माण्हुनि जे अॻियां हा। सम्झ ॻाल्हाइण ॿोलाइण जी, जी, जी। तमीज़ हा 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 बिल्कुलु तमीज़ वारी ॿियो छा चइबो मान मर्यादा वारी मान मर्यादा हा, वारी। ईअं थोरो सम्झायो न हा। अरे तव्हां वरी सभु हाणे तव्हांजो रखियो यंगस्टर्स नालो त मां सम्झो इलाही पोइ तव्हां सम्झंदा नाले मां नथा सम्झो या राहुल लच्छू त थोरो सम्झी सघो था न ठीकु हे आहे। थोरो घणो पढ़ियल आहे मां ठीकु आहे ठीकु आहे हा हा ठीकु आहे कोई वांदो न हा, आहे हा। सभु लिखी छॾियोसीं हा हा अरे लचो हा। मां चवंदो हे लिखायो त सभु इंग्लिश में अथई त खपेनि त सिंधियाणी न अंग्रेजाणी त न खपेनि उहो त पुछे हा, हा, ओ छोकिरी त सिंधियाणी ज हलंदी न त सिंधी चयो आहे न मां इंग्लिश में लिखियो आहे हिन जो मतिलबु सिंधी न वठंदासीं ईअं अच्छा 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 पहिरियों सिंधी खपे सिंधी छोकिरी ई खपे ॿियो कोई सोचजो बि न अच्छा ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे अच्छा त हाणे तव्हांजी छठी छोकिरी सां भेटाइणी आहे बिल्कुलु ठीकु आहे हाणे त सभु थी वियो हा। एंट्री फॉर्म भरजी वियो हा। हाणे खाली एंट्री फी तव्हां 5000 रुपया जमा कराए वञो 5000 ठीकु आहे मां तव्हांजो अकाउंट नंबर ॾियो मां हुन में हो कराए छॾींदसि छोकी हाणे अॼुकल्ह नरेंद्र मोदी कैश मना कई अथई डिजिटल ट्रांजेक्शन मां तव्हांजे हुन में जमा कराईंदसि अञा दुकान खोले 2 ॾींहं मस थिया आहिनि बैंक अकाउंट असांजा खोलायो ई कोन्हे वरी हीअ माई वरी हुन में कैश विझंदी इहो कमु कयो न हा ओ हाली छा आहे असां अकाउंट अञा खोलायो कोन्हे को त हिकिड़ो कमु कयो न तव्हां चेक ॾेई वञो त पर चेक वरी अकाउंट ई न खोलायो अथव त जंहिं ॾींहुं अकाउंट खोलायो ॿुधाइजो मां ऑन द स्पॉट ट्रांजेक्ट करे छॾींदसि ठीकु आहे ठीकु आहे कैश जो ज़मानो हाणे बंदि थियो आहे हा ठीकु आहे हाणे तव्हां अगरि यंगस्टर्स आहियो त उन नमूने ई कयो बिल्कुलु कैश बिल्कुलु नो कैश ट्रांजेक्शन बिल्कुलु बिल्कुलु हाणे जॾहिं थियो तव्हांखे फोन करे छॾींदासीं बिल्कुलु नंबर सम्झ में हा हा आयो हा हा बिल्कुलु इहो बि सिंधीअ में लिखी न ॾियां न बरोबर आहे बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे बस हा ठीकु आहे चलो हरिओम हरिओम सभु ॻाल्हाए इंग्लिश में थी एॾो तकड़ ॻाल्हाए वई एंड में हरिओम हाणे अञा असां खातो ई न खोलायो आहे अञा दुकान खोले 2 ॾींहं मस थिया आहिनि ॾिसे कोन थी माई अञा असां घर में ई ऑफिस खोले वेठा आहियूं चए थी त भई यार 2 ग्राहक अहिड़ा छो आया आहिनि न 2 हिकिड़ो ॼणो त यार एडवांस ॾेई वियो न वरी छठी पंहिंजी भेटाईंदी माना ससु नुंहुं जी ठहणु खपे ज़ाल मुड़ुस जी भली न ठाहे पर ससु नुंहुं जी पहिरियों ठहणु खपे सभु अहिड़ा ई छो था अचनि यार